घोसपुर वेझो इंडस हाईवे ते बी सेक्शन थाने जी हद जे इलाइक़े चिमनी शाख भरिसां तेज़ रफ़्तार ट्रालर जो मोटरसाइकिल के टक्कर लगण सबबि 25 मिनट जो नौजवान फ़कीर मोहम्मद मलिक पुट सांवलो मलिक थॾे ते चिबाट थी फौत थी वियो आहे। वाक़े बाद भरपासे जे ॻोठाणनि फौती जो लाश रेड़े में खणाए कंदकोट जी सिविल अस्पताल आंदो, जिते संदसि पोस्टमार्टम करण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। वारसनि ॿुधायो त नौजवान घोसपुर भरिसां ॻोठ अब्दुल हकीम ख़ान बिजराणी जो रवासी हो, जेको रोज़ाना कंदकोट मज़दूरी करण मोटरसाइकिल ते वेंदो हो ऐं अॼु बि मामूल मौजू वञी रहियो हो त चिमनी शाख भरिसां खे साम्हूं ईंदड़ ट्रालर टक्कर हयो, जंहिंमें हू चिबाट जी फौत थी वियो। पुलिस ट्रालर ड्राइवर जो पीछो करे खेसि सोघो करे वरितो ऐं वाक़े जी NC दाख़िल करे वधीक जांच शुरू करे छॾी आहे। ॿिए पासे नौजवान जो लाश ॻोठ पहुचण ते संदसि घर में कोराम मची वियो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।